जी अस्सलाम वालेकुम दोस्तों। तव्हांखे हिकिड़ी अपील करणी हुई। असांजो प्यारो दोस्त आहे वाहिद रज़ा, ॾाढो सुठो आर्टिस्ट आहे। सो हुनजो यूट्यूब चैनल कुझु अरसो पहिरियां कंहिं दुश्मन हैक करे छॾियो हुयो। सो उन करे हुन नओं चैनल ठाहियो आहे हाणे यूट्यूब जो, वाहिद रज़ा ऑफिशियल जे नाले सां। सो प्लीज़ हुनखे सब्सक्राइब कयो ऐं कोशिशि कयो पंहिंजनि माण्हुनि जी सपोर्ट कयो। ऐं एॾनि सुठनि आर्टिस्टनि जी, वाहिद रज़ा हिकु नेचुरल आर्टिस्ट आहे, रईस पूज़ट ख़ान जेको थींदो आहे, ऐं मां हुनजो मशीर हूंदो आहियां। हाणे मशीर त पहुतो आहे हिते अमेरिका अची, हाणे जेसि ताईं वॾेरो पूज़ट ख़ान अचे हिते बि फ़ैसिला करणु। सो तव्हां हुनजी सपोर्ट कयो, वधि खां वधि सब्सक्राइब कयो हुनजे चैनल खे। ऐं छो जो हू हिन वक़्तु ड्रामा में आहे ऐं तमामु ज़बरदस्त आर्टिस्ट आहे, पर हुनखे असां हिन सदमे मां कढण लाइ, छो जो कुझु महीना अॻु हुनजो पुटु फोत थी वियो, हुनजे करे हू ॾाढो सदमे में हुयो। असां सभिनी दोस्तनि मिली करे इहा कोशिशि कईसीं त हुनखे हिन ग़म मां कढण जी कोशिशि कयूं। सो तव्हांजी बि हाणे इहा ज़िमेदारी थिए थी त तव्हां पंहिंजे आर्टिस्टनि जो क़दुरु कयो ऐं हुनजे चैनल खे वधि खां वधि सब्सक्राइब कयो ऐं हुनजा वीडियोज़ बि ॾिसो, व्यूज़ ॾियो, त जीअं तव्हांजे लाइ एंटरटेनमेंट जे लाइ सुठा सुठा हू कैरेक्टर करे ऐं वीडियोज़ ठाहे। तो इहो ई तव्हांखे पैगाम ॾियणो हुयो, वॾी महिरबानी थींदी तव्हांजी। ऐं वाहिद रज़ा ऑफिशियल जे नाले सां यूट्यूब चैनल तव्हां सर्च कंदव त उहो अची वेंदो। वधीक हुनजे फेसबुक पेज ते हुनजी लिंक बि ॾिनल आहे, मां बि हिते लिंक रखी थो छॾियां डिस्क्रिप्शन में। सो जेतिरो थी सघे वधि खां वधि असांजे दोस्त वाहिद रज़ा सुरियाणी साहब, उनजो चैनल आहे वाहिद रज़ा ऑफिशियल यूट्यूब चैनल, उनखे सब्सक्राइब कयो, वॾी महिरबानी।